मीरपुर माथेलो में खबर शामिल कंदासीं। डहरके में सूफ़ी बुज़ुर्ग गमे दिल साईं जे आस्थाने ते हर साल जी हिन साल बि अवल लतीफ़ जली साईं जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। दरगाह जे मुख फ़क़ीर मुज़फ़र अली साईं पहुची हिकु रोज़ा मेले जो इफ़्तिताह कयो। मुरीदन अक़ीदतमंदनि ऐं दीवान बिरादरी जे वॾे अंग में शिरकत। नए साल लाइ सिंध मां क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे ऐं ख़ुशहालीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। सूफ़ी फ़नकारनि सॼी राति महफ़िल मचाए वेठड़नि ते वजद तारी करे छॾियो। सिंध जे मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग गमदिल साईं जे डहरके में क़ाइम आस्थाने ते खीताराम फ़क़ीर पारां हर साल जी हिकु रोज़ा मेलो लॻायो वियो, जंहिंमें मुरीदन अक़ीदतमंदनि दीवान बिरादरी जे मोहसिन कैलाश रामवानी, हरिराम, अवी कुमार, संजय कुमार, बबलू राम ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त दरगाह गमदिल साईं खां आयल फ़क़ीर मुज़फ़र अली साईं डहरकी आस्थाने ते पहुची हिकु रोज़ा मेले जो इफ़्तिताह कयो। हुन मौक़े ते फ़क़ीर मुज़फ़र अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि अमन ऐं प्यार वारी धरती ते धाड़ियल कल्चर ऐं क़बीलाई तकरारनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अॼु जो इंसान सूफ़ी बुज़ुर्गनि जे ॾिनल पैगाम ते अमल करण बजाए लालच लोभ में अची इंसानियत जा लेखा लताड़े छॾिया आहिनि, जंहिं करे अमन प्यार वारी धरतीअ ते हर ज़ुल्म ऐं इंसानियत जो क़त्ल थी रहियो आहे। मुज़फ़र साईं चयो त असां सिंध जे बाशऊर अवाम खे नए साल जी आमद जे मौक़े ते पैगाम ॾींदासीं त पंहिंजे मुर्शिदनि बुज़ुर्गनि जे ॾिनल इंसानियत जे दर्स ते अमल करे इंसानियत जो बेगुनाह क़त्ल आम बंदि कयो वञे ऐं सिंध में अमन अमान बेहाल करण लाइ हर हिकु इंसान खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं सिंध हुकूमत खे सिंध मां बुख बेरोज़गारी जे ख़ात्मे ऐं अमन अमान जे बहाल लाइ क़दम खणणा पवंदा। हिकु रोज़ा मेले जे मौक़े ते सिंध जे मशहूरु सूफ़ी फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे वेठड़नि ते वजद तारी कंदे ख़ूब दाद हासिलु कयो। जॾहिं त हिंदू बिरादरीअ पारां नए साल जो केक मुज़फ़र साईं हथां कटाए नए साल जे लाइ नेक तमन्नाऊं ऐं ख़ासि दुआऊं घुरी। जॾहिं त खीताराम फ़क़ीर पारां आयल महिमाननि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। 2024 लाइ साईं जन कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे साईं त असांजो 2023 जेको साल रहियो तमामु ॾुखनि जो साल रहियो। महांगाई रही, ग़रीब परेशान रहिया, हुकूमतुनि जी काई बि उन्हनि खे सपोर्ट न मिली, पर पंहिंजो वक़्तु गुज़ारे विया। अल्लाह पाक सभिनी जो मदद करण वारो। असां सूफ़ियुनि जूं सभिनी खे दुआऊं आहिनि, असां सूफ़ियुनि जूं सभिनी खे मोहबतूं आहिनि, छो जो असां हिते मोहबतूं हासिलु करणु आया आहियूं। असां उम्मीदवार आहियूं त हाणे इलेक्शननि जो दौर बि हले थो पियो त असांखे के सुठियूं उम्मीदूं मिलनि गवर्नमेंट मां, ऐं जेके असांजा मारू माण्हू बरसातुनि खां वठी ॾुखनि सुखनि में जेके झागींदा आया उन्हनि खे को सुख मिले, ग़रीबनि खे को मोहबत मिले, ग़रीबनि खे को कुझु न कुझु को जेको बि उन्हनि जो गवर्नमेंट में हिसो आहे उहो मिले। असां इन शइ जा उम्मीदवार आहियूं। उहे ॾियनि न ॾियनि पर असां अलाह पाक जी दरबार में उम्मीदवार ज़रूरु आहियूं। जे उन्हनि कुझु न ॾिनो त अलाह पाक हिन ग़रीब माण्हुनि खे ज़रूरु ॾींदो।